प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। पोएं क्लास में असां पढ़ियो हुयोसीं ॾंद, कन ऐं नक जे बारे में, ऐं अॼु असां पढ़ंदासीं फिफिड़ ऐं दिलि जे बारे में। अचो त पहिरियां फिफिड़नि जे बारे में पढ़ूं था। असांजे जिस्म में 2 वॾा फिफिड़ हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु साह खणण जो हूंदो आहे। असांजा फिफिड़ हॾनि जे ठहियल पासीरनि जे पिंजरे में हिफ़ाज़त सां रखियल हूंदा आहिनि। जेका हवा असां नक ज़रिए अंदरि खणंदा आहियूं उहा असांजे फिफिड़नि में दाख़िल थींदी आहे। जॾहिं असां साहु खणंदा आहियूं त ऑक्सीजन वारी हवा असांजे नक में दाख़िल थींदी आहे। असांजे नक में अंदरि सन्हड़ा सन्हड़ा वार बि हूंदा आहिनि जेके हवा में मौजूदु दज़ ऐं मिटी खे रोके छॾींदा आहिनि। असांजो नक हवा खे घिम ऐं गरमाइश ॾींदो आहे। उहा साफ़ थियल घिमियल ऐं गरमायल हवा पहिरियां हवा वारी नालीअ में दाख़िल थींदी आहे जंहिंखे ट्रेकिया चइबो आहे। ट्रेकिया अॻिते हली 2 शाखुनि में विरहाइजी वञे थो जंहिंखे ब्रोंशल नलियूं चइबो आहे। हिते हर हिकु ब्रोंशल नली हर हिकु फिफिड़ में विरहाइजी वञे थी। अहिड़े तरीक़े सां हवा फिफिड़नि ताईं पहुचे थी ऐं हवा में मौजूदु ऑक्सीजन फिफिड़ जज़ब करे वठंदा आहिनि ऐं उन जी मोट में कार्बन डाइऑक्साइड गैस ॿाहिरि ख़ारिज थिए थी। जॾहिं उहा हवा तव्हांजे नक वसीले ॿाहिरि निकिरे थी त सम्झो तव्हां कार्बन डाइऑक्साइड बदन मां ॿाहिरि ख़ारिज कई आहे। फिफिड़नि जूं 2 मुख्य बीमारियूं हूंदियूं आहिनि, हिकु अस्थमा या दम जी बीमारी ऐं ॿियो फिफिड़नि जो कैंसर। हिननि ख़तरनाक बीमारियुनि जो सबबु आहे गंदी हवा ऐं तमाकू नोशी या सिगरेट छिकणु। प्यारा ॿारो अचो त हाणे दिलि जे बारे में पढ़ूं था। दिलि हिकु पंपिंग मशीन आहे जेका असांजी छातीअ में विच खां थोरो खाॿे पासे हूंदी आहे। दिलि असांजे उज़वनि ॾांहुं नालियुनि ज़रिए रत खे पंप कंदी आहे। हिते सुवालु इहो पैदा थिए थो त रत खे पंप करणु छो ज़रूरी आहे। प्यारा ॿारो जेको बि असां खाधो खाईंदा आहियूं उहो हज़म थी करे असांजी रत में जज़ब थी वेंदो आहे ऐं जेको असां पाणी पीअंदा आहियूं उहो बि रत में जज़ब थी वेंदो आहे। पोइ इहो हज़म थियल खाधो ऐं पाणी असांजे सॼनि उज़वनि ॾांहुं रत ज़रिए पंप कयो वेंदो आहे। प्यारा ॿारो दिलि जूं आम बीमारियूं दरअसल रत जो वधियल दबाव यानी ब्लड प्रेशर, रत जी नालियुनि जो सख़्तु थी पवणु, छातीअ जो सूरु, दिलि जो सूरु ऐं फालिज हूंदियूं आहिनि। प्यारा ॿारो अॼु असां पढ़ियोसीं फिफिड़नि ऐं दिलि जे बारे में। ईंदड़ वीडियो में ॿियनि उज़वनि जे बारे में पढ़ंदासीं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।